SHO सोबोदेरो मोहम्मद हाशिम हकड़ो ॿुधायो त 20-25 ॾींहं अॻु शमन सैतो ऐं मोहकमुद्दीन अब्बासी जी ज़मीन ते लॻल प्राइवेट ट्यूब वेलनि तां 2 पाणी वारा पखा, 4 नालियूं, 2 एल्बा ऐं मुजाहिद दरबान जे घर मां चोरायल स्ट्रिप लाइज़र रिकवर कराया आहिनि। उन चोरियुनि में मुलविस हिक गैंग जे 3 जवाबदारनि खे पिणु गिरफ़्तार करे केस दाख़िल कया आहिनि, जिन खां वधीक पुछा ॻाछा जारी आहे। जांच मुकम्मल थियण बाद मीडिया साम्हूं आंदा वेंदा। हथायल सामान मीडिया वारनि जे साम्हूं असल मालिकनि जे हवाले कयो वियो। मुतासिर थियलनि में ख़ुशी में SHO सोबोदेरो मोहम्मद हाशिम हकड़ो खे हार पाराया। रहवासियुनि मीडिया वारनि खे ॿुधायो त SHO सोबोदेरो हिकु बहितरीन ऐं इंसाफ़ पसंद ऑफिसर आहे, जेको राति ॾींहुं गश्त करे इलाइक़े में अमनो अमान क़ाइमु करायो आहे। चोरियुनि में मुलविस गैंग खे गिरफ़्तार करे असांजो सामान बरामद करायो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।